नवाज़ लीग वज़ीर आज़म इमरान खान खां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी करप्शन बाबत रिपोर्ट ते क़ौम खे ख़िताब करण जो मुतालबो करे छॾियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान क़ौम खे ॿुधाए त मुल्क में करप्शन वधी वई आहे। हुन चयो त वज़ीर आज़म क़ौम खे ॿुधाए त अटे कणिक गैस बिजली ऐं दवाउनि जी चोरीअ सां मुल्क में करप्शन वधी आहे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान नियाज़ी मुल्क खे तरक़ी न ॾियारी न वरी को हिकु मनसूबो ॾिनो, उबतो फुरलुट जा नवां रिकॉर्ड काइम करे छॾिया आहिनि। नून लीग जी तर्जुमान चयो त वॾियूं वॾियूं दावाऊं करे अपोज़िशन खे चोर चोर चवंदड़ इमरान खान अवाम खे कुझु न ॾिनो त उबतो ॿिनि वेलनि लाइ मानी बि खसे छॾी। मरियम औरंगज़ेब चयो त मुल्क जो अवाम तारीख़ में पहिरियों भेरो ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि मोहताज नज़र अची रहियो आहे, जेका कप्तान लाइ ॿुॾी मरण जहिड़ी ॻाल्हि आहे।